अज ही दिल गारों ज़ार रीन थी करे ऐं मुझो ज़मीर मोते सिंधी सदान ते लानतूं थो हणे। जॾहिं आऊं पंहिंजे बेवस ऐं मजबूर जीजल मायरनि खे चंद टकनि जे ख़ातिर ईअं निटण उस ते रोडनि ते पिनंदे ॾिसां थो। सन उदास चेहरा ऐं शर्म में ॿूटल अखियूं असां सां केतिरा ई सवाल था कनि त सिंध धरती जेका मालो माल आहे पर उन जूं ॼाणियूं बि अॼु पिनण ते मजबूर छो आहिनि। उहे जीजलूं आहिनि जिन हमेशह माज़ीअ में जंड पी ॻाऊं ॻाए पत्थर कटे ऐं पंहिंजा पेट पालिया, कॾहिं बि कंहिंजे अॻियां हथ न झुकायो। पर हिन जदीद ऐं साइंसी दौर में धरती धणियुनि खे पिनण ते मजबूर कयो वियो आहे। आख़िर छो? हाँ, उन्हनि जा ज़िम्मेवार अॼु जा ही वॾेरा वज़ीर पीर मीर शाह ऐं खान आहिनि जिन हिन धरतीअ खे लुटे करप्शन करे ऐं धरती धणियुनि खे पिनण ते मजबूर कयो आहे। काश वक़्त जा बेरहम हुक्मरान हो तव्हां ईमानदार हुजो हा त अॼु मुंहिंजी जीजल मायरूं ईअं रोडनि ते निधकणियूं न थियनि हा। काश हिन मुल्क जा कामोरो तव्हां हिन देश सां सचा हुजो हा त अॼु ही धरतीअ जी ॼायूं ईअं रोडनि ते न हुजनि हा। काश आला मंबर ते वेठल काज़ियो तव्हां अदल ऐं इंसाफ़ जा दावेदार हुजो हा त अॼु ही जीजल मायरूं पंहिंजा कंध झुकाए ईअं उस निटण उस ते न वेहनि हा। काश अवामी आबरो सहाफ़ियो जे तव्हां कलम न विकिणो हा त अॼु ही जीजल मायरूं तव्हांजे कैमरा जी अख जे अॻियां पंहिंजो शर्म भरियो चहिरो खणी न अचनि हा। अगरि तव्हां सभ जे सचा हुजो हा त पोइ ही किरोना त छा पर हिमालय जहिड़ा जबल पहाड़ बची हिन जे मथां किरनि हा त बि पिनण ते मजबूर न थियनि हा, त बि पिनण ते मजबूर न थियनि।